ڪنڌڪوٽ में معذورن जी عالمي ॾिहाड़े जे मौक़े ते रैली कढी वई। महबूब न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर कुदरतुल्लाह मीराणी जी रिपोर्ट मूजिबि माज़ूरनि खे इम्तिहान लाइ ज़िलई इंतिज़ामिया ऐं अल ख़िदमत फाउंडेशन पारां डिप्टी कमिश्नर मुनवर अली मिठियाणी ऐं अल ख़िदमत जे ग़ुलाम मुस्तफ़ा मीराणी ऐं हाफ़िज़ नसरुल्लाह चन्ना जी अॻुवाणी में प्रेस क्लब खां लाइब्रेरी ताईं रैली कढी वई, जंहिंमें शहरियुनि, सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं माज़ूरनि शिरकत कई। रैली खे ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर ऐं ॿियनि चयो त असां अॼु सॼी दुनिया जी माज़ूर माण्हुनि खे इम्तिहान लाइ गॾु थिया आहियूं। हिन ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु माज़ूर माण्हुनि खे पेश ईंदड़ मसइलनि ऐं उन्हनि जी हल लाइ कोशिशूं वठणु आहे। हिननि चयो त माज़ूर असांजे ख़ासि ध्यान जा हक़दार आहिनि। माज़ूर माण्हुनि में कुदरत पारां अनेक सलाहियतूं हूंदियूं आहिनि, जंहिंसां माज़ूर माण्हू वॾा वॾा कारनामा करे ॾेखारींदा आहिनि। उहे कंहिं बि लिहाज़ खां कंहिंखां बि घटि न आहिनि। उनखां पोइ डिप्टी कमिश्नर ऑफिस में माज़ूर माण्हुनि लाइ तक़रीब पिणु रखी वई।